नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत इरीगेशन जे कमर्शियल प्लाटिंग ते अॾियल दुकान खे ढाइण लाइ मुख्तियारकार केन शाह ऐं SDO इरीगेशन जी सरबराही में ऑपरेशन कयो वियो, जंहिं में 10 खां वधीक दुकान ढाहे पट कया विया आहिनि। जॾहिं त मुख्तियारकार गुलाम शबीर कलोड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पहिरियों फेज़ आहे, हिन में कमर्शियल प्लाट ते क़ाइमु कयल प्रॉपर्टी ढाही वेंदी। ॿिए फेज़ में पेचड़ केनाल ते क़ाइमु कयल अॾावतूं ख़त्म कयूं वेंदियूं। आख़िरी फेज़ में इरीगेशन कॉलोनी ढाही वेंदी। हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दुकाननि जे मथां घर बंगला ठहियल आहिनि, तिन खे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾियूं था। हिननि दुकाननि खे सील कंदासीं जेसीं ताईं इहे पंहिंजे जॻहियुनि मां सामान कढनि। बाक़ी जेके दुकान आहिनि हिननि जे मथां का बि अॾावत ठहियल न आहे, उन खे असां अॼु ढाहे छॾी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।